हमारे पास दो रास्ते हैं, मुल्क गिर, हम स्ट्राइक्स, पहिया जाम, डेमोन्स्ट्रेशन, ये रास्ता है। लेकिन मायशत का इतना बुरा हाल है कि अगर हम इस रास्ते पर निकल गए तो मजीद और नीचे जाएगा। इसलिए मैं आज अपने सारे वर्कर्स को, पाकिस्तानी कौम को, आज सबको कहता हूं कि तैयारी कर लें। हमने जेल भरो तहरीक करनी है। इन्होंने हमारे ऊपर अब इसी तरह का तशद्दुद किया। सारी मैं अपने नौजवानों को, कौम को, लोगों को तैयार कर रहा हूं कि अगर ये समझ रहे हैं कि इस तरह का तशद्दुद करते रहेंगे और चुप करके बैठे रहेंगे, हम सारे तैयारी करें जेल भरो तहरीक की, और हम इंशाल्लाह पाकिस्तान के सारे जेलों भर देंगे ताकि इनका शौक पूरा हो जेलों का। पीटीआई चेयरमैन इमरान खान जेल भरियो तहरीक हलाइण जो ऐलान करे छॾियो। इमरान खान चयो आहे त असां वटि ॿ रस्ता आहिनि, हिकु फीता रोक हड़ताल कयूं, ॿियो जेल भरियो तहरीक हलायूं। फीता रोक हड़ताल सां मुल्क जूं मुआशी हालतूं वधीक ख़राब थींदियूं। कारकुन तैयारी कनि, कंहिं बि वक़्तु जेल भरियो तहरीक जो सॾु ॾींदुसि। वीडियो लिंक ज़रिए ख़िताब कंदे इमरान खान चयो त पीटीआई खे ड्रेजारण ऐं धमकियूं ॾियण जो मक़सदु लंडन भॼी वियल शख़्स खे वापसि आणण लाइ गिराऊं ठहणु आहे। मुंहिंजी गिरफ़्तारी जो मनसूबो जोड़ियो वियो आहे। हुकुमरान भले पंहिंजो शौक़ु पूरो करे ॾिसनि, असां सभु जेल भरे छॾींदासीं। 90 ॾींहनि में चूंडूं न थियूं त ज़िम्मेवारनि मथां आर्टिकल 6 लागू थींदो। प्लस्तर लगा के बख्तरबंद जबान जेल भरो तहरीक वो बात कर रहा है जो पिछले 4 महीने से टांग में उनको ढाल बनाकर अंदर बैठा हुआ डरपोक शख्स। वो लोग जो 2 दिन जेल में रहकर जिनकी आंखें भर आती हैं वो जेल भरेंगे। तो इसलिए तुम्हें जेल भरने की तहरीक का ऐलान नहीं, तुम्हें डूब मरने की तहरीक का ऐलान करना चाहिए इमरान खान साहब। 2 ॾींहं जेल में रही ॻोढ़ा ॻाढ़ींदड़ जेल भरियो तहरीक हलाईंदा। जेल भरियो तहरीक में क़यादत पहिरियां गिरफ़्तार थींदी आहे। इमरान न्याज़ी त जंग ते प्लास्टर चाढ़े ज़मान पार्क में लिकी वेठल आहे। खेसि जेल भरियो तहरीक बदिरां ॿुॾी मरो तहरीक हलाइणु घुरिजे। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब जो इमरान खान जे ऐलान ते रद्द अमल। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मरियम औरंगज़ेब चयो त जेल भरियो तहरीक जी ॻाल्हि कंदड़ ज़मानतूं छो पिया कराइनि। तहरीक जी ज़रूरत नाहे, पीटीआई वारा केसिस खे मुंहुं ॾियनि, जेल पाणी भरिजी वेंदा। सूबाई वज़ीर नासिर शाह इमरान खान के सिंध में जेल भरियो तहरीक शुरू करण की सलाह ॾेई छॾी। नासिर शाह चयो त इमरान खान जेल भरियो तहरीक जो ऐलान भले करे पर गिरफ़्तारी सिंध में ॾे। सिंध जेलनि खे असला घर बणायो वियो आहे। इमरान खान ऐं शेख रशीद खे सुधारियो वेंदो। इमरान दौर में जॾहिं आसिफ ज़रदारी खे गिरफ़्तार कयो वियो हो त छा संदसि न्याणी आसिफा भुट्टो ज़रदारी साणसि गॾु न हुई। मोहसिन बेग खे न रुगो घर मां गिरफ़्तार कयो वियो पर मथसि ॿारनि साम्हूं तशद्दुद बि थियो जेको विसारे नथो सघिजे। जहां मर्जी हो 5 मुजरम होंगे। अॻूणे सदर आसिफ ज़रदारी मथां इमरान खान जी क़त्ल जी साज़िश जो इल्ज़ाम लगाइण ते गिरफ़्तार कयल शेख रशीद जुडिशियल रिमांड ते जेल हवाले। इस्लामाबाद जी सेशन अदालत शेख रशीद जिस्मानी रिमांड में 5 ॾींहनि जी वाद वारी इस्तदा रद्द कंदे खेसि जुडिशियल रिमांड ते अॾाला जेल उमाणे छॾियो। शेख रशीद जी राहदारी रिमांड बाबति सिंध पुलिस जी दरख़्वास्त बि रद्द। शेख रशीद जो चवणु आहे त कुर्सी सां ॿधी रखियो वियो। खेसि कुझु थियो त शहबाज शरीफ़, राणा सनाउल्ला ऐं मोहसिन नक़वी ज़िम्मेवार हूंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां नून लीग जी चीफ ऑर्गेनाइज़र मरियम नवाज़ जी मुलाक़ात। शाहिद खाकान अब्बासी ऐं ॿियनि नाराज़ अॻवाननि खे बि परचाइण जो फ़ैसिलो। मुलाक़ात में शाहिद खाकान जी इस्तीफ़ा, क़ौमी असेंबली जे ख़ाली पियल तख़्तनि ऐं पंजाब तोड़े केपी में चूंडनि बाबति ॻाल्हियूं कयूं वयूं। वज़ीर आज़म जो चवणु आहे त भरपूर तयारी सां मैदान ते लहंदासीं। लीगी कारकुननि लाइ नवाज़ शरीफ़ जल्द पैगाम जारी कंदो। वज़ीर आज़म सां पीडीएम सरबराह मौलाना फज़लुर रहमान जी बि मुलाक़ात। मुल्क जी मजमूई सियासी सूरत हाल ते ॻाल्हियूं। पीटीआई अॻवान फवाद चौधरी जूं ॾुखियायूं ख़त्म न थियूं। पुलिस मथसि नओं केस दाख़िल करे वरितो।
पुलिस मूजिब फवाद चौधरी जी मेडिकल रिपोर्ट मिली वही है। गिरफ्तारी वक्त नशे जी हालत में हो। रिपोर्ट के आधार ते फवाद चौधरी खिलाफ केस दाखिल किया वियो। हुकूमत से पूछना चाहता हूं कि आज कौम की जरूरत क्या है। इस वक्त जो मईशत की कैफियत है और इस वक्त जो बढ़ती हुई दहशतगर्दी का खौफ है, इस आलम में आप यकजहती चाहते हैं या इंतशार देखना चाहते हैं, जो हमें आज मुल्क बिखरा हुआ दिखाई दे रहा है। मेरा सवाल यह है कि पाकिस्तान में आइन की पासदारी होगी, कानून की हुक्मरानी होगी या पॉलिटिकल इंजीनियरिंग होगी। और कम से कम पंजाब की कैफियत जो मेरे सामने है, 33 सीटें पहले और 31 सीटें बाद में, उससे लगता है कि मन पसंद नताइज का टारगेट दिया जा रहा है। दावत से पहले शहबाज शरीफ साहब फैसला कीजिए, इल्जाम लगाना है या दावत देनी है। दो चीजें बैक वक्त नहीं चल सकती। हालत सोग में है पूरा सूबा और पूरी कौम, क्रिटिकल कंडीशन में लोग पड़े हैं और वो कहते हैं खैबर पख्तूनख्वा की हुकूमत 471 का हिसाब दे। इदारा दहशतगर्दन जो पीछो करण चाहिन था या सहाफ़िन ऐं सियासतदाननि जो मुल्क में आइन जी हुक्मरानी हूंदी या सियासी इंजीनियरिंग कई वेंदी। नंढी चूंड मां लगे थो त मनपसंद नतीजनि जो टारगेट ॾिनो वियो आहे। ईअं थियो त मुल्क जो वॾो नुक़सान थींदो। पीटीआई अॻवान शाह महमूद कुरैशी जी प्रेस कॉन्फ्रेंस। लाहौर में ॻाल्हाईंदे शाह महमूद कुरैशी चयो त टीटीपी सां ॻाल्हियुनि जी शुरूआत 2013 ईस्वी में नवाज़ शरीफ़ कई हुई। पेशावर साने ते खैबर पख्तूनख्वा सोग में वरतल आहे। शहबाज शरीफ़ 417 अरब रुपयनि जो हिसाब घुरी रहियो आहे। पीटीआई हिसाब ॾियण लाइ तयारु आहे। छा शहबाज शरीफ़ पंहिंजे दौर में पुलिस ते ख़र्च कयल रक़म जो बि हिसाब ॾींदो? पेट्रोल, डीज़ल, सिगरेट, एनर्जी ड्रिंक्स ऐं जहाज़ जूं टिकट्स महांगू करियो। IMF कर्ज़ ॾियण लाइ पाकिस्तान खां डूमोर जो मुतालबो करे छॾियो। मुआशी सुधारनि में देर, कर्ज़नि, महांगाई में वाध ऐं नाणे ज़ख़ीरनि में घटिताई पाकिस्तानी मैशत लाइ ख़तरो करार। पाकिस्तान जे दौरे ते पहुतल IMF वफ़द ऐं नाणे वारी वज़ारत में टेक्निकी सतह जूं ॻाल्हियूं थियूं। ज़रीअनि मूजिब IMF 200 अरब बदिरां 500 अरब रुपयनि जा नवां टैक्स लॻाइण जी तजवीज़ ॾिनी। डीज़ल ते फौरी तौर लेवी लॻाए टारगेट पूरो करण जो बि मुतालबो। ज़रीअनि मूजिब नाणे वारी वज़ारत कर्ज़ जी नई किस्त वठण लाइ रेवेन्यू हदफ़ वधाइण समेत IMF जा समूरा मुतालबा मंज़ूर करण जी ख़ातिरी कराए छॾी। सिंध जे ज़रई शोबे में इनकलाब आणण लाइ आलमी बैंक खां व्याज ते अरबे रुपया कर्ज़ वठी शुरू कयल प्रोग्राम सियापिप, करप्शन ऐं बदउनवानीअ जे वर चढ़ी वियो। ज़राअत खाते जी इंजीनियरिंग डिवीज़न जे मातहत 2015 खां शुरू थियल प्रोग्राम तहत सिंध जे ज़राअत में वॾो इनकलाब आणण जी दावा त कई वई, पर थियो सभु कुझु उन जो उबतड़। 5500 वाटर कोर्स पका करणा हुआ, पर 5 साल जो अरसो गुज़रण ऐं अरबे रुपया ख़र्च थियण बावजूद हेल ताईं 3000 वाटर कोर्स बि पका न थी सघिया। 5 सालनि दौरान जेके वाटर कोर्स पका कया विया उन्हनि में बि नाक़स मटीरियल इस्तेमाल थियण जो इंकशाफ। अक्सर वाटर कोर्स त प्रोग्राम मुकमल थियण खां अॻु ई रही पिया। इरिगेशन यूनिट्स लॻाइण वारो टारगेट बि हासिल न थी सघियो। जेके ड्रिप इरिगेशन यूनिट्स लॻाया विया उहे बि नाक़स। बद आबादगारनि जी सिख्या लाइ 1500 सेंटर कायम करण वारो टारगेट बि अणपूरो। ज़रई शोबे में इनकलाब बर्पा करण वारे प्रोग्राम लाइ गुज़िरियल साल 16 अरब रुपया रखिया विया। 5 सालनि दौरान दस्तावेज़नि में हिन प्रोग्राम जे नाले ते लॻभॻि 1 खरब खां वधीक रक़म ख़र्च थी चुकी। सिंध ज़रई शोबे में इनकलाब आणण लाइ आलमी बैंक खां विहाज ते अरबे रुपया कर्ज़ वठी शुरू कयल प्रोग्राम सीपा, पेप, करप्शन ऐं बदउनवानी जे वर चढ़ी वियो। KTN न्यूज़ जे प्रोग्राम द मिरर ज़राअत खाते जी इंजीनियरिंग डिवीज़न जी मातहत हलंदड़ प्रोग्राम में बदउनवाननि जा छिरकाईंदड़ इंकशाफ साम्हूं आणे छॾिया। आलमी बैंक जी कर्ज़ सां 2015 खां शुरू थियल हिन प्रोग्राम ज़रिए ज़राअत में इनकलाब आणण जी दावा त कई वई, पर थियो सभु कुझु उन जो उबतड़। प्रोग्राम ज़रिए सूबे में 5500 वाटर कोर्स पका करणा हुआ, पर 5 साल गुज़रण ऐं अरबे रुपया ख़र्च थियण बावजूद हेल ताईं सिर्फ़ 3000 वाटर कोर्स बि पका न थी सघिया। जेके वाटर पका कया विया उन्हनि में बि नाक़िस मटीरियल जो इस्तेमाल। अक्सर वाटर कोर्स त प्रोग्राम मुकमल थियण खां अॻु ई टही विया। डब इरिगेशन यूनिट्स लॻाइण वारो टारगेट बि अणपूरो। आबादगारनि जी सिख्या लाइ 1500 सेंटर क़ाइमु करण वारो हदफ़ बि पूरो न थियो। दस्तावेज़नि में हिन प्रोग्राम ते लॻभॻि 1 खरब खां वधीक रक़म ख़र्च थी चुकी, पर सिंध में ज़रई इनकलाब किथे नज़र न आयो।
अब जो ज़मीनी इलेक्शन हो रहे हैं वो पूरे सूबे में कुछ हल्कों पे हो रहे हैं। हम इलेक्शन करते हैं और सिक्योरिटी देना सूबाई हुकूमत और पुलिस का काम है, लेकिन ये बताओ कि आप इस मुल्क को उस नज पे ले जाना चाहते हैं कि कल खवातीन कह दे हमारे कांस्टेबलान कि हम नहीं जा सकते वहां ना। वो जमात जो आप कहते हैं कि वो कहते हैं ये धमाका, मैंने पहले कह दिया कि उन्होंने फोर्सेस को फोर्सेस से लड़ाने का नाकाम कोशिश की है। और ये समझ लो कि इस तरह बातें करना, ये जो कोई भी करेगा वो मुल्क दुश्मन होगा, वो इस रियासत का वफादार और इस रियासत का तहफ़्फ़ुज़ नहीं मांगेगा। इंशाअल्लाह ताला पाकिस्तानी कौम पुलिस के साथ खड़ी है, पाकिस्तानी कौम अफवाज पाकिस्तान के साथ खड़ी है। खैबर पख्तूनख्वा के गवर्नर गुलाम अली चयो आहे त पेशावर पुलिस लाइन्स धमाको फोर्सिस खे फोर्सिस सां विढ़ाइण जी नाकाम कोशिश हुई। अहिड़ी सूरत हाल पैदा न कई वञे त सुभाणे अहलकार नंढी चूंड जी सिक्योरिटी ॾियण खां इनकार कनि। ॿिनि हफ़्तनि खां चवां पियो त सियासी जमायतूं ऐं इदारनि खे गॾु विहणो पवंदो। इलेक्शन कमीशन खे मौजूदा सूरत हाल जे हवाले सां सलाह मशवरे लाइ लिखियो आहे। पेशावर में मीडिया सां ॻाल्हाईंदे गवर्नर गुलाम अली चयो त पेशावर पुलिस लाइन्स धमाको क़ौमी सान्यो आहे। हिकु सियासी जमात खे कंहिं चयो हो त मौजूदा सूरत हाल में असेंबली टोड़े। इमरान खान क़ौमी मामलनि ते बि यकजहती लाइ तयारु नाहे। कुझनि इदारनि भारतीय एजेंसियुनि जो वॾो मनसूबो नाकाम बणाए छॾियो। मनसूबे तहत कश्मीरियुनि खे पैसनि जी लालच ॾेई स्मगलिंग ते राज़ी कयो वेंदो हो ऐं मौक़ो मिलंदे ई जाली ऑपरेशन में खेनि मारियो वेंदो हो। भारतीय एजेंसियूं बेख़बर स्मगलर खे मारण बैदि ऑपरेशन जो रंग ॾींदियूं हुयूं ऐं इल्ज़ाम पाकिस्तान ते लॻाईंदा हुआ। पाकिस्तान जे कुझनि इदारनि भारत जे अहिड़े मनसूबे जा पोल पधिरा करे छॾिया। नॉर्थ कराची वारे इलाइक़े में शहरनि ॿिनि मुबैना फ़ौरन खे पकड़े सख़्त तशद्दुद बाद बाह ॾेई साड़े मारे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त ख्वाजा अजमेर नगरी में ॿई फ़ुरक़ करण जी कोशिश करे रहिया हुआ त शहरनि खेनि पकड़े वरितो ऐं सख़्त तशद्दुद जो निशानो बणाइण बैदि बाह ॾेई साड़े छॾियो। फ़ौरन वटां मोटरसाइकिल ऐं हथियार बि हथ आया आहिनि। पनियाकिल में 3 साल अॻु प्लाट जी मालकी तां माका ऐं चाचड़ बिरादरी जे माजी विल ॿिनि ॼणनि जे खून जो जरगो 1 करोड़ रुपयनि खां वधीक ॾंड। ॻोठ सरदार हाजी खान चाचड़ में सरदार बाबल भयो जी सरपंची हेठि जरगो थियो। गुलशन माकोवर धुर ते ॾोह साबित थियण ते 1 करोड़ 30 लख रुपया ॾंड विधो वियो। धुरियूं खीर खंड। चुनको भरिसां बेरहम मुड़ुस ज़ाल खे क़तल करण बैदि घर में दफ़न करे छॾियो। पुलिस जवाबदार इज़हार लुंड खे गिरफ़्तार करे वरितो। जवाबदार जी निशानदही ते घर में दफ़न कयल औरत जो लाश हथ कयो वियो। पुलिस मूजिबि खंवारी थाणे जे हद में जवाबदार इज़हार पंहिंजी ज़ाल शाहाना लुंड खे क़तल करण बैदि घर में ई दफ़न करे छॾियो हो। दादू जे ॻोठ मखतूम बिलावल में कठोर दिल पुट मिल्क जी लालच में अची कैंसर में मुब्तला वालिद खे घरां कढी छॾियो। कैंसर में मुब्तला पीरसन अल्लाह रखियो दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर। संदसि चवणु आहे त पुट 2 करोड़ रुपयनि जी ज़मीन विकिरो कई त इलाज कराईंदो। हाणे हुन इलाज कराइण बदिरां घर मां कढी छॾियो आहे। कैनेडा ऐं अमेरिका जा उत्तर ओभर वारा इलाइक़ा बर्फ़ानी तूफ़ान जे लपेट में अची विया। अमेरिकी शहर बोस्टन में पारो 34 सेंटीग्रेड ताईं किरी पियो। स्कूल बंदि, माण्हू घरनि ताईं महदूद थी विया। कैनेडा जे कुझु रियासतुनि में बि पारो काटू 51 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड। चीन जे उतरे शहर मोही में बि गर्मी पद काटू 53 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो। नियाणियूं अवां जे बाग़ जूं सभ खां वधीक ख़ूबसूरत गुल हूंदियूं आहिनि। क़ौमी टीम जे अॻूणे कप्तान शाहिद आफ़रीदी पंहिंजी धीअ जी निकाह वारियूं तस्वीरूं शेयर करे छॾियूं। पंहिंजे ट्वीट में शाहिद खान आफ़रीदी चयो त नियाणियूं उहे हूंदियूं आहिनि जंहिंसां अवां खिलंदा आहियो, ख्वाब ॾिसंदा आहियो ऐं साणनि दिलि सां मुहबत कंदा आहियो। ऐं क़ौमी क्रिकेटर नसीम शाह DSP बणिजी वियो। बलोचिस्तान पुलिस नसीम शाह खे एज़ाज़ तौरु DSP बणाए ख़ैर सगाली जो सफ़ीर बि मुक़ररु करे छॾियो। क़ौमी टीम जे अॻूणे कप्तान मोहम्मद हफ़ीज़ वरी कराची यूनिवर्सिटी में दाख़िला वठी छॾी। मोहम्मद हफ़ीज़ यूनिवर्सिटी जे हेल्थ फिज़िकल एजुकेशन एंड स्पोर्ट्स साइंस डिपार्टमेंट में दाख़िला वरिती।